हाय माण्हू, वेलकम टू द सिंधी फिल्म फेस्टिवल। अॼु मूंखे तव्हां सां रोमन सिंधी, रोमनाइज़्ड सिंधी, रोमन स्क्रिप्ट फॉर सिंधी इन टॉपिक ते ॻाल्हाइणो आहे। मूंखे रोमन सिंधी, रोमनाइज़्ड सिंधी जे बारे में वधीक ख़बर न हूंदी हुई, बट मां जंहिं महिल इंस्टाग्राम ते, व्हाट्सएप ते माण्हुनि सां ॻाल्हाईंदी आहियां त कहिड़ो हाल आहे, KEHRO ईअं सिंधीअ में लिखंदी आहियां। एंड लास्ट मंथ मां हिकु माण्हूअ सां मिलण वियमि जिन रोमनाइज़्ड सिंधी ते जाम कमु कयो आहे। त ऑफकोर्स इंटरव्यू वठण खां अॻु जीअं मां रिसर्च कंदी आहियां उहो मां कयो, बट जंहिं महिल इंटरव्यू थियो एंड उन्हनि मूंखे जेको सभु सम्झायो, आई वॉज लाइक ओ माई गॉड, एॾो कुझु कमु थी रहियो आहे एंड मूंखे हिन बारे में ख़बर बि न आहे। उन खां पोइ वापसि अचण खां पोइ मां लॻी वियमि उन ते रिसर्च करणु, एंड एक्चुअली इहो नओं न आहे। हाणे रोमन सिंधी, रोमनाइज़ सिंधी, रोमन स्क्रिप्ट सिंधी लैंग्वेज इहो सभु छा आहे? पहिरियों त रोमन माना जेको असां ABCD यूज़ कंदा आहियूं इंग्लिश लैंग्वेज लाइ, उहा असां रोमन स्क्रिप्ट चवंदा आहियूं उनखे। त A to Z इज़ रोमन लेटर्स, असां इंग्लिश लैंग्वेज खे रोमन स्क्रिप्ट में लिखंदा आहियूं। हाणे रोमन स्क्रिप्ट यूज़ करे रहिया आहिनि चङा ॼणा सिंधी लैंग्वेज लिखण लाइ। जीअं मां तव्हांखे पहिरियों पंहिंजो एग्ज़ाम्पल ॾिनो कि मां लिखंदी आहियां, बट मूंखे ख़बर न हुई कि उनखे उहो चइबो आहे। इन में अञा थोरो अगरि असां डिटेल में वञूं त हिंद में ऐं सिंध में ॿिन्ही हंधि इन ते कॾीजा खां कमु चालू थी वियो आहे। कॾीजा माना घटि में घटि 30 साल अॻु डेफिनेटली। पहिरियों त मां तव्हांखे सिंध जी ॻाल्हि ॿुधाईंदमि। सिंध में हिकिड़ा ॾाढा मशहूरु लेखक हुया हलीम ब्रोही। हलीम ब्रोही 1935 में ॼाया हुया, 2010 में ही पास्ड अवे। हुननि सिंधीअ में ऐं इंग्लिश में जाम किताब लिखिया आहिनि, एंड उन्हनि फर्स्ट टाइम इहो प्रपोज़ कयो हुयो कि असांखे सिंधी रोमन स्क्रिप्ट में लिखणु चालू करणु खपे। जंहिं महिल उन्हनि इहो चयो एंड उन्हनि इन बारे में लिखियो त उन्हनि खे जाम बैकलैश आयो। माण्हू उनखे बॉयकॉट करणु लॻा, चऊं हे चरियो थी वियो आहे एंड छा थो ॻाल्हाए, इट डज़ंट मेक सेंस। माण्हुनि खे लॻो कि उन्हनि जा जेके ख़्यालात आहिनि उहे जाम डेयरिंग आहिनि, जाम लाइक ही छा थो चए, सिंधी भाषा खे पाण पुठियां करे इंग्लिश भाषा में लिखण लाइ चए थो, ईअं कीअं थो करे सघे? इंग्लिश स्क्रिप्ट खे सॉरी, रोमन स्क्रिप्ट खे सॉरी, हो ईअं कीअं था चई सघनि? त चङनि ॼणनि उन ख़िलाफ़ु लिखियो एंड उन्हनि जॾहिं इहो चयो त सिंध में जाम डिवाइडेड ग्रुप्स थी विया। हिकु ग्रुप जेको ख़ाली असांजी अरेबिक सिंधी खे सपोर्ट कंदो हुयो, ऐं हिकु ग्रुप जेको थोरो फॉरवर्ड थिंकिंग हुयो, जिन विश्वास कयो कि हा मे बी रोमन स्क्रिप्ट में लिखणु इज़ गोइंग टू बी द फ्यूचर ऑफ सिंधी लैंग्वेज। चङनि माण्हुनि खे इहो बि डपु थियो कि सिंधी अगरि असां रोमन स्क्रिप्ट में लिखणु चालू कई, अगरि असां ABCD में सिंधी लिखणु चालू कई, त उन जे करे असांजा जेके रूट्स आहिनि, असांजे जेको सिंधी एंशंट कल्चर आहे, सिविलाइज़ेशन आहे, उन सां असांजो टच छुटिजी वेंदो। हलीम ब्रोही जी रोमन सिंधी एंड हलीम ब्रोही जो रोमन स्क्रिप्ट सिंधी लैंग्वेज लाइ यूज़ करणु, इहो कमु 1991 में उन्हनि पब्लिश कयो। ऐं उन्हनि इहा सजेशन ख़ाली सिंधीअ लाइ न ॾिनी, उन्हनि चयो कि रोमन स्क्रिप्ट में ॿियूं ॿियूं लैंग्वेजिस लिखिजी थियूं सघनि, जीअं सिराइकी, बलोची, मारवाड़ी एक्सेट्रा। ब्रोही जो इहो चवणु हुयो, द स्क्रिप्ट इज़ बेस्ड ऑन साउंड्स, प्रोनाउंसिएशन एंड आर्टिकुलेशन, दैट इज़ ऑन फिनेटिक्स एंड ऑफर्स एन ऑप्शनल रिप्लेसमेंट फॉर ऑल प्रेजेंट डे स्क्रिप्ट्स। माना हुननि जे महिल लिखियो, उन्हनि चयो कि इहो कंहिं बि भाषा लाइ स्क्रिप्ट यूज़ थी सघे। उन्हनि पंहिंजे बुक जे प्रेफिस में इहो लिखियो हुयो, it is meant for all languages. All the possible sounds are there for any reader or writer to write in any language he or she wishes. हिन न्यू स्क्रिप्ट जी सलाह ॾियणु, इन बारे में लिखणु ब्रोही जो सभिनी खां वॾो पाप मञियो वियो, ऐं चङनि ॼणनि उन्हनि खे कंडेम कयो ऐं उन्हनि जे कम खे जाम बुरो भलो ॻाल्हायो। इंडिया में चङे टाइम खां अलॻि अलॻि ऑर्गेनाइज़ेशंस सिंधी स्क्रिप्ट खे स्कूल्स में वापसि इंट्रोड्यूस कराइण लाइ महिनत करे रहियूं आहिनि। सिंधी स्कूल्स आस्ते आस्ते करे पार्टीशन खां पोइ ऑल ओवर इंडिया में बंदि थींदा विया आहिनि, एंड हाणे आई थिंक ओवरऑल 10 खां बि घटि सिंधी स्कूल्स हूंदा जेके फुली सिंधी मीडियम में लिखाईंदा ऐं पढ़ाईंदा आहिनि ॿारनि खे। इहो थियो सिंध जो हाल चाल। हाणे असां अचूं था हिते इंडिया में। हिते बि इंडिया में सिंधी कहिड़े भाषा में लिखी वञे उन ते चङनि सालनि खां जाम जदोजहद हली रही आहे। के चवंदा आहिनि परसो अरेबिक स्क्रिप्ट जेकी असांजी एक्चुअल अरेबिक सिंधी स्क्रिप्ट आहे उन में लिखणु खपे, के चवंदा आहिनि देवनागरी बि हले, ऐं के चवंदा आहिनि रोमन सिंधी बि हलणु खपे। साल 2000 जे आसपास हिकिड़ी डेडिकेटेड टीम जेकी हिन कॉज ते कमु करणु पई चाहे, उहे गॾु थिया। उन में प्रोफेसर्स हुया, सिंधी लिटरेचर ते स्कॉलर्स गॾु थिया, एंड हुननि रोमनाइज़ सिंधी खे प्रॉपर ऑफिशियल स्क्रिप्ट करण लाइ महिनत करणु चालू कई।
अर्जुन दासवानी दादा हिन प्रोजेक्ट जा कोऑर्डिनेटर। अर्जुन दासवानी दादा जेके सिंगापुर में रहंदा आहिनि, राम गुलराजानी जेके चेन्नई में रहंदा आहिनि, ऐं देवेंद्र कोडवानी जेके यूके में यूनिवर्सिटी प्रोफेसर आहिनि, इन्हनि 3 ॼणनि गॾिजी करे इन स्क्रिप्ट ते कमु करणु चालू कयो। इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी जेके आदिपुर में आहे, उन बि इन्हनि सां गॾु थी करे ऑफिशियल रोमनाइज सिंधी स्क्रिप्ट लॉन्च कयो अहमदाबाद में, जेको सम्मेलन थियो 2011 में। माना सिंध हुजे या हिंद, पार्टीशन खां पोइ जेके सिंधी ऑथर्स हुया उन्हनि एॾो कमु कयो, उन्हनि एॾा बुक्स लिखिया, बट उन्हनि इहो रियलाइज़ कयो कि इहे बुक्स पढ़ण लाइ जेकियूं पीढ़ियूं ईंदियूं उहे शायदि असांजी सिंधी अरबी स्क्रिप्ट न ॼाणनि। एंड इन करे उन्हनि इहो प्रपोज कयो हुयो ॿिन्ही कंट्रीज़ में कि सिंधी लैंग्वेज खे रोमन स्क्रिप्ट में लिखणु चालू करणु खपे। मां कमल मीरचंदानी दादा ऐं उन्हनि जी ज़ाल जया मंजू मीरचंदानी सां मिलियमि, एंड उन्हनि सां मिलण खां पोइ उन्हनि मूंखे जंहिं तरीक़े सां ऑफिशियल रोमनाइज सिंधी स्क्रिप्ट एक्सप्लेन कई, आई वॉज लाइक ओ माई गॉड, अगरि असां एक्चुअली इहो अडॉप्ट कंदासीं त ॾाढो फ़ाइदो थींदो। अगरि मां तव्हांखे पर्सनली चवां त मूंखे अरबिक में लिखणु न ईंदो आहे, सिंधी अरबी स्क्रिप्ट में लिखणु न ईंदो आहे। ऑफकोर्स मुंहिंजूं ट्यूशन्स चालू आहिनि, बट जेतिरी फ्लूएंट मां इंग्लिश लिटरेचर सां आहियां, इंग्लिश पढ़ण सां आहियां, ओतिरो फ्लूएंसी लाइ जाम वक़्तु लॻंदो। एंड आई पर्सनली थिंक रोमनाइज सिंधी अगरि असां अॼुकल्ह जी पीढ़ी जिन खे सिंधी ॻाल्हाइण थो अचे बट लिखणु पढ़णु नथो अचे, उहे ॾाढो तकिड़ो अडॉप्ट करे सघंदा। एंड जेके हिन रोमन सिंधी खे सपोर्ट कंदा आहिनि उन्हनि जो इहो बि चवणु आहे कि अॼु जी जेकी टेक्नोलॉजी आहे उन में असां इंग्लिश लिखण में एॾो तकिड़ा थी विया आहियूं, रोमन स्क्रिप्ट में लिखण में एॾो तकिड़ा थी विया आहियूं कि इन में ट्रांज़िशन करणु, असां रोमन स्क्रिप्ट अगरि सिंधीअ लाइ यूज़ करणु चालू कंदासीं त असां लाइ उहो ॾाढो सवलो थींदो। एंड आई अग्री विद दैट। इहो वीडियो ठाहिण खां अॻु बि मां जाम रिसर्च कई एंड मां इहो रियलाइज़ कयो कि के जेके पंहिंजे लेट 70s में हुया उन्हनि इहो 20-30 साल अॻु रियलाइज़ करे छॾियो हुयो कि मे बी असांजी अरबी सिंधीअ खे थोड़ी डिफ़िकल्टी थियण वारी आहे, त उन्हनि फोर्सी कयो हुयो एॾा साल अॻु कि मतां इंग्लिश स्क्रिप्ट जे करे असांजी सिंधी अरबी स्क्रिप्ट पोइते रहिजी वञे। एंड आई थिंक उन्हनि एॾा साल अॻु ई एॾो सुठी तरह सोचियो हुयो कि मे बी जेकी स्क्रिप्ट यूज़ था कयूं इंग्लिश में लिखण लाइ, उहा ई स्क्रिप्ट असां यूज़ था करे सघूं सिंधीअ में लिखण लाइ। मूंखे कमल मीरचंदानी दादा ऐं उन्हनि जे ज़ाल सां मिली करे, मंजू मीरचंदानी दादीअ सां मिली ॾाढी ख़ुशी थी। हो सैन फ्रांसिस्को बे एरिया में रहंदा आहिनि एंड हो सिंधियत लाइ एॾो कमु करे रहिया आहिनि। रोमनाइज सिंधी ते क्लासिस हलाईंदा आहिनि, रोमनाइज सिंधी फुल प्रॉपर स्क्रिप्ट डेवलप कई अथऊं, उनजो ग्रामर डेवलप कयो अथऊं। आई एम वेरी एक्साइटेड उनखे एक्चुअली यूज़ करण लाइ। एंड उन्हनि जो इंटरव्यू जाम जल्दी अचणो अथव हिन चैनल ते। आई थॉट कि मां रोमनाइज सिंधी छा आहे इन लाइ हिकिड़ो सेपरेट वीडियो ठाहियां। अगरि तव्हां इन बारे में ॿुधो आहे, तव्हां रोमन सिंधी में चैटिंग कंदा आहियो, त प्लीज़ मूंखे हेठि कॉमेंट्स में ॿुधायो। मूंखे ॾाढी उत्सुकता आहे इहो फाइंड आउट करण लाइ, इहो ॼाणण लाइ कि रोमन सिंधी एक्चुअल में घणी यूज़ थी रही आहे। मां पर्सनली 50-50% यूज़ कंदी आहियां, 50% रोमन सिंधी, 50% इंग्लिश, बट दैट्स मी। तव्हां कहिड़े ग्रुप में आहियो? डू यू सपोर्ट रोमन स्क्रिप्ट सिंधी लैंग्वेज लाइ? नथा सपोर्ट कयो, प्लीज़ मूंखे हेठि कॉमेंट्स में ॿुधाइजो एंड मां वेट कंदमि तव्हांजा कॉमेंट्स पढ़ण लाइ। त हिन वीडियो खे ठाहिण लाइ जेके आर्टिकल्स मां पढ़िया, जेकी रिसर्च कई हुई, उन मां कोशिशि कंदमि कि मां सभु हेठि डिस्क्रिप्शन में विझां। जाम सुठा आर्टिकल्स हुया द टाइम्स ऑफ इंडिया में, डॉन में, एंड वेरी इंटरेस्टिंग आर्टिकल्स। जेके ॻाल्हियूं मूंखे ख़बर न हुयूं उहे सिखणु मिलियूं, त उहे सभु लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्स में हूंदो, उते प्लीज़ चेक कजो। अगरि तव्हांखे इहो वीडियो वणियो, प्लीज़ हिन वीडियो खे थम्स अप ॾियो। एंड ॿियो कोई टॉपिक आहे जिते तव्हां चाहियो था कि मां रिसर्च करे वीडियो ठाहियां, उहो बि प्लीज़ हेठि कॉमेंट्स में ॿुधायो। सब्सक्राइब कजो, ॻाढ़ो बटन दॿाइजो, उन जे पासे में घंटी बि दॿाइजो। एंड मिलूं था असां ॿिए वीडियो में। थैंक यू, बाय।